ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई जो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त राजा परीक्षित जो जन्म थिए थो ऐं पंडित राजा परीक्षित जे बारे में भविष्यवाणी करे था ॿुधाइनि त राजा परीक्षित अॻियां हली छा कंदो, कहिड़ा हाल हूंदा राजा परीक्षित जा। राजा परीक्षित प्रजा जे भलाई ख़ातिर छा कंदो, ही कहिड़े स्वभाव वारो माण्हू थींदो। त अहिड़ी तरह सां पंडित राजा परीक्षित जे बारे में भविष्यवाणी करण लॻा। अॼु पाण उन ई भविष्यवाणी खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। पोइ पंडित भविष्यवाणी करे ॿुधाइनि था त हिन जो अंत कीअं थींदो। पछाड़ीअ जो जॾहिं हिकिड़े रखेश्वर जो पुटु राजा परीक्षित खे श्राप ॾींदो, तॾहिं तक्षक नांग जे ॾंगण करे हिन छोकिरे जो गंगा नदीअ जे किनारे ते मौत थींदो। ज्योतिष जी इहा भविष्यवाणी ॿुधी राजा युधिष्ठिर ऐं उते वेठल सभई माण्हू तमामु वधीक परेशान थी विया ऐं उदास थी राजा युधिष्ठिर पुछियो, हे महाराज, तव्हां सच ॿुधायो त हिन छोकिरे जी मौत के ब्रह्मन जे क्रोध जी वजह सां त न थींदी, छो त नांग जे ॾंगण सां मरण असांजे कुल में चङो मञियो वेंदो आहे। ईअं न थिए त कंहिं महात्मा ब्राह्मण या साधु ऐं संत जे श्राप ऐं क्रोध करे हिन जो मौत थिए। तॾहिं ज्योतिष राजा युधिष्ठिर खे धीरज ॾेई चयो, ए राजा युधिष्ठिर, हे छोकिरो अव्हांजे कुल में वॾो हरि भक्त थी साधन ऐं ब्राह्मणनि महात्माइनि जी शेवा में रहंदो ऐं मरण वक़्तु श्री श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु हृदय में रखी पंहिंजे तन खे त्याग कंदो। ऐं ॿियो को बि तव्हांजे कुल में अहिड़ो प्रतापी ऐं परमेश्वर जो भगत अॼु ताईं न थियो आहे। तव्हांखे त दुख ॾिसण जे करे भक्ति मिली हुई, पर हिन छोकिरे खे नंढपण में ई परमेश्वर जे चरणनि में भक्ति ऐं प्रीत पैदा थींदी। ही ॻाल्हि ॿुधी युधिष्ठिर ऐं ॿिया सभु ॾाढा ख़ुशि थिया ऐं ज्योतिष खे दक्षिणा ॾेई मोकल ॾिनऊं ऐं पाण में चयऊं त परमेश्वर पंजनि भाइरनि खे ही छोकिरो वॾे भाग सां ॾिनो आहे, जो हिन जे करे असांजो नालो दुनिया में अंत ताईं क़ाइमु रहंदो। सभु नंढा ऐं वॾा ही ॻाल्हि ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया ऐं राजा युधिष्ठिर राजगद्दीअ ते वेही रईत जो पालन चङी रेत ऐं धर्म सां करणु लॻो, पर मन में संसारी माया मोह खां जुदा रही राति ॾींहुं सिर्फ़ु इहा इच्छा रखंदो हो त परीक्षित वॾो थिए त उनखे राजगद्दी ते विहारे असां वन में वञी परमेश्वर जो भॼन करियूं ऐं सुमरन करे पंहिंजो परलोक सुधारियूं। प्यारा भक्तों, अॻूणे माण्हुनि जी सोच इहा हुई त असां पंहिंजो परलोक सुधारियूं, लेकिन अफ़सोस कलयुग जा माण्हू त सिर्फ़ु पंहिंजो ई लोक सुधारण में ई मसरूफ़ आहिनि। उन्हनि खे परलोक जी त परवाह ई न आहे ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त घणनि ई माण्हुनि खे परलोक जी ख़बर तक न आहे। प्यारा भक्तों,
ही पंहिंजो भाग आहे जो पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधी रहिया आहियूं, जंहिंमें पाण खे अनगिनत सिखियाऊं मिलंदियूं ऐं पंहिंजे मन में वैराग ऐं हरि चरणनि में प्रीत पैदा थींदी। सभई चओ जय श्री भागवतम महापुराण। ऐं पोइ राजा युधिष्ठिर ईअं ई पंहिंजे राजकाज में मसरूफ़ रही पंहिंजी प्रजा जे भले ख़ातिर धर्म सां राज कंदो रहियो। ऐं राजा युधिष्ठिर जी सदाईं इहा ई कोशिश रहंदी हुई त कहिड़ी बि तरह सां चाचा धृतराष्ट्र ऐं माता गांधारीअ खे ॾुख न थिए। ऐं राजा युधिष्ठिर जी इहा कोशिश ऐं आदर भाव ॾिसी हिकु ॾींहुं धृतराष्ट्र राजा युधिष्ठिर खे चयो, ए पुट, मूं पंहिंजे मन में कॾहिं बि ईअं न थे घुरियो त तव्हां सां दुश्मनी करियां, पर ख़बर न आहे त उन वक़्तु कंहिं मुंहिंजी ॿुधीअ खे फेराए छॾियो थिए। राजा युधिष्ठिर ही ॻाल्हि ॿुधी चयो त हे चाचा, मां सॼो ॾींहुं लड़ाई करे जॾहिं पंहिंजे घर में वेंदो हुअसि, उन वक़्तु ही वीचार कंदो हुअसि त 4 ॾींहंनि जी हयातीअ वास्ते पंहिंजे ॿाहिरनि ऐं मिटनि माइटनि खे मारणु वाजिबु न आहे। हाणे आउं सुभाणे खां महाभारत बंदि कराईंदसि। पर जॾहिं आउं सुबुह जो सुम्ही उथंदो हुअसि, तॾहिं वरी युद्ध जी तयारी करे युद्ध कंदो हुअसि। उन करे सम्झणु घुरिजे त सभिनी जे भाग में अहिड़ी तरह मौत लिखियलु हो ऐं हरीअ जी मर्ज़ीअ खे को बि नथो टारे सघे ऐं कंहिंजो वस न थे हलियो। जेके ईश्वर घुरियो सो थियो। राजा युधिष्ठिर अहिड़ियूं ॻाल्हियूं चई धृतराष्ट्र ऐं गांधारीअ खे तसली ॾींदो हो। राजा युधिष्ठिर जे राज में अहिड़ो धर्म फैलियो जो श्याम सुंदर जी दया सां प्रजा जी मर्ज़ीअ अनुसार बरसाति वसण लॻी ऐं अणमुंदाइता फल फूल दरख़्तनि में लॻण लॻा ऐं सभु नंढा वॾा राजा युधिष्ठिर जे राज मां ख़ुशि रहंदा हुआ। हिकु वरह खां पोइ हिकिड़े ॾींहुं विदुर जी तीर्थ यात्रा कंदो जमुना नदीअ जे किनारे ते अची पहुतो ऐं मैत्री रखेश्वर जे आस्थान ते आयो। तॾहिं हिन रखेश्वरनि खां दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि जे मरी वञण जो हाल ऐं राजगद्दीअ ते राजा युधिष्ठिर जे वेहण जो हाल ॿुधी वीचार करणु लॻो। तॾहिं विदुर जीअ खे मालूम थियो त राजा युधिष्ठिर धृतराष्ट्र ऐं गांधारीअ खे पंहिंजे घर में घणी इज़त ऐं आदर भाव सां रहायो आहे। विदुर ही समाचार ॿुधंदे ई तमामु घणो दुखी थी चयो त ॾिसो, ही वॾे अजब जी ॻाल्हि आहे जो धृतराष्ट्र जो मन अहिड़े ॾुखे वक़्तु पवण ते ऐं राज मिल्कियत 100 पुट मरी वञण ते बि अञा ताईं संसारी माया ऐं मोह खां नथो छुटे। राजा युधिष्ठिर जे घर रहणु क़बूल कयो अथसि। आऊं उनखे संसारी मोह ऐं माया छॾण लाइ वाट ॾेखारियां त मुंहिंजो बि भलो थींदो ऐं उनजो बि भलो थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।